अदाब सांगण में पंहिंजो हाजी नादिर हुसैन निज़ामानी सां हुर जमायत हुर तहरीक ऐं सिराई ख़ानदान जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई। हाणे हाजी पार्ट जेको पाण हिसो ॿियो आहे उन में पाण शुरूआत इन खां कयूं त जेको हज़रत पीर साईं सोरे बादशाह जी जेका हुर तहरीक आहे ऐं घणनि बबले खां जॾहिं हुर तहरीक शुरू थिए थी त उन वक़्तु जेके माना ख़लीफ़ा बुज़ुर्ग जमायत अहम माण्हू जीअं ख़लीफ़ो मोहम्मद यूसुफ फ़क़ीर जो बि किरदारु आहे, वरिया फ़क़ीर जो बि आहे, ऐं ईअं अछड़े थर जे फ़क़ीर जो सोराव फ़क़ीर आजर थियो, लुकमान फ़क़ीर आजर थियो, वॾा नाला आहिनि। पर सिराई सावण खान जो बि नालो उन वक़्तु घणो अहम अचे थो त पंहिंजी सिराई जे हवाले सां ऐं पंहिंजे इन संगत जे हवाले सां जेको किरदारु आहे उन किरदार खे थोरो वाज़े कयो त घणे बबले तव्हां तहरीक कीअं थी थिए ऐं जमायत जा फ़क़ीर कीअं पाण में मुंसलिकी अॻिते वधनि था ऐं तहरीक जो रुख अॻिते कीअं हले थो, इन शइ खे ॾिसूं त पोइ वरी अॻिते पोइ जेको आहे ॿी साईं छटजणी पासे जेका काजी नशीनी आहे उन में जेको हिन ख़ानदान जो किरदारु आहे उनखे पोइ अॻिते वाज़े कंदासीं। साईं हाणे हज़रत पीर साईं शहीद सूर्या बादशाह जी हुर तहरीक जो जेको दौरु आहे पाण असांजे माना हिन निज़ामाणी सिराई सावण खान जे तरीक़े जो जेको हुन में किरदारु आहे, जेको हुन में रोल आहे, उहो न सिर्फ़ु हिन तरीक़े जो या हिन संगत जो आहे पर सॼी हुर जमात जेका असां हुन सां मुंसलिक हुई हुन क़ुर्बानी ॾिनी आहे। जी सर। असांजे सिराई सावण खान जेको मुंहिंजो जेको आहे सो सॻो नानो हो ऐं उहो जेको सिराई यार मोहम्मद खान जो पुटु हो उन जा ॿ फर्ज़ंद हुआ, सिराई सावण खान जो करम खान, सिराई हुसैन अली खान जा, उनजो भाउ कमाल खान जा जेको पुटु हुआ, हिकिड़ो सईद खान जो निहाल खान जंहिंजे ख़ानदान मां वरी रईस सईद खान पीर साहिबु आहे। ॿियो जेको निहाल खान हो उनजो पुटु हो ग़ुलाम अहमद। उहो हिकिड़ो त ग़ुलाम अहमद जेको आहे सो उहो असांजे सौटराणो सौट बि हो बाबा साईं वारनि जो चाचा दिलबर खान जो, पर हू जेको आहे सो वरी असांजे जेको आहे सो जो भाणे जो बि जेको आहे सो थींदो नाना साईं वारनि जे नाना ख़ानदान जे हिसाब सां हुनजे घर में जेको आहे उहा ग़ुलाम अहमद जी वालदा बि असांजे माना ख़ानदान मां हुई जी ऐं हुनजी जेका घरवारी हुई जेका मौजूदा रईस सईद खान जी जेका नानी हुई उहा सिराई सावण खान जी वॾी न्याणी हुई ऐं सिराई सावण खान असल में जेके वॾनि असांखे इहो ॿुधायो आहे त हुनजी जेका अखि खुले थी त हू माना मुरीद जेको हो उहो पीर साईं मसन घणी मासा जो उन वक़्त में हुनजो ॿारो कान पोइ उन खां पोइ जेको आहे सो हुन वरी पीर साईं जेको आहे सो माफ़े धणी जो बि दौरु जेको आहे सो ॾिठो, पीर साईं कोट धणी बादशाह जो बि दौरु ॾिठो, सूर्य बादशाह ताईं बि रहियो ऐं पीर साईं छठ धणी बादशाह जे वक़्त में बि रहियो। अंदाज़नि भला जेकॾहिं पाण ॾिसूं त पंहिंजो जेको आहे ॼमण कहिड़े सन में कहिड़े ॾहाके में थी सघे थो सिराई जो? साईं असांजे वॾनि जे बकोल जो हुनजी उमिरि जेका असां 100 खां मथे साल हुई, 100 खां माशाअल्लाह। जॾहिं विसाल कई विसाल कई हाणे विसाल हुनजो थिए थो 66। तव्हां सियाद खे जेकॾहिं 100 साल हुन में जेके बि एड करियो वरी पोइ वञूं त 1866 घणी भला 70 सम्झूं। हा 66 खे 70 घणी सम्झो, 1870 पाण जेको सम्झो हीउ ॾाको जेको पीर साईं मसन धणी बादशाह वारे अचे छो जो पीर साईं 1847 में पीर साईं बंगले धणी बादशाह जेके बेस्त वञनि था, शहीद थिया वञनि था ज़हर जे ज़रिए, ऐं 1847 खां पोइ पीर साईं मसन धणी बादशाह जो जेको दौरु अचे थो उहो जेको 1890 ताईं माना जेको पीर साईं मसन धणी बादशाह जो दौरु आहे। इन अरसे में पंहिंजी सिराई सावण खान जी विलादत थिए थी, वॾा थियनि था ऐं पोइ जेको आहे सो वरी जमायत जे कमनि में तमामु घणो सरगर्म रहिया ऐं हीउ जेको असांजे ख़ानदान में वॾो हो, असांजे वरी ख़ानदान में इहो सदाईं बि रहियो आहे त जेको बि वॾो भाउ आहे उहो उन राज जो, उहो पाड़े जो, उहो उन घराणे जो सभिनी जो माना वॾो हूंदो हो, जेका बि शइ हू संभालींदा हुआ, हिकिड़े खे जंहिंखे बि वॾो कयो वेंदो। अहिड़े नमूने सां असांजे सॼे हिन राज में असांजे सिराइनि जे पाड़े में या असांखे जेके आम माण्हू चवनि था निज़ामाणियुनि जो सिराइनि जो जेको सो जेको पाड़ो आहे इन में असांजो जेको वॾो इन ॾाढे यार मोहम्मद
पोइ ॾाढे हुसैन अली ख़ान खां पोइ जेको वॾो उहो नानो सिराए सावण ख़ान जेको वॾो सॼे राज जो पाड़े जो निज़ाम बिरादरी जो इहो जेको दौरु आहे पी साईं सूर्या बादशाह जी जी इन ते अचूं था पाण सूर्या बादशाह जेको पहिरीं केस में विलायत मोकिलिया विया 1930 में जी सर पोइ 1936 में पाण जेको आहे सो मोटींदा अचनि जी सर वरी 1937 में जेको आहे सो पाण जॾहिं विलायत विया हुआ इन विच वारे अरसे में जॾहिं पाण 36 में मोटी था अचनि इहो उहो साॻियो टाइम आहे जंहिंमें असांजो जेको ॾाॾो आहे करम ख़ान सिराए सावण ख़ान जो सॻो भाउ नंढो भाउ उहो वफ़ात करे थो वञे माना उहो वफ़ात करे थो वञे उन में मुंहिंजे वालिद साहिब जी उमिरि त 3 साल 4 साल मसो हुई पर मुंहिंजे चाचे दिलबर ख़ान जी छो ॿई भाइरो आहे त दिलबर ख़ान जी उमिरि जेका आहे सा उहा 8 साल हुई जॾहिं संदन वालिद करम ख़ान सिराए करम ख़ान निज़ाम हाणे वफ़ात करे थो वञे माना उहो 1936 37 तव्हां सम्झो उहो हा उहो वक़्तु आहे पीछे माना जा वापसि अचनि था उहो वफ़ात करे त नंढी उमिरि हुई उन्हनि जी माना 40 या 42 साल हूंदी पोइ वफ़ात करे विया उन सॼे घर खे सॼे ख़ानदान खे असांजे खे संभालण वारो सिराए सावण ख़ान हो जेको चाचे दिलबर ख़ान खे ऐं मुंहिंजे वालिद इतर ख़ान खे उन्हनि खे संभालण वारो राज खे इहो पी साईं जॾहिं मोटी आया आहिनि उन खां पोइ पाण जेको आहे सो वरी वञनि था भली विलायत सऊदी अरब हज जे लाइ मोटी था अचनि वरी जेको आहे सो वॾो सफ़र कनि था वरी वापसि मोटी इहो जेको तक़रीबन 38 या 39 जो जेको टाइम माना अंदाज़नि जेको लॻाइजे इहो टाइम आहे जॾहिं पाण मोटी था अचनि जॾहिं पाण जेको आहे सो वरी गाज़ी तहरीक जी जेका शुरूआत कनि था उन में 2 मर्कज़ हुआ इन विच में पाण जॾहिं ॿाहिरि विया वरी मोटी आया त इन विच में घणनि बंगलो जेको ठही चुको हिते बि गाज़ी भर्ती जी जेको शुरूआत थी पए इहो केटी जेका आहे पागारा जेका दरगाह शरीफ़ पास में उते बि माना इहो शुरू थिए पियो इन विच में इहो हो त पी साईं सरदार जिन जेको आहे सो सूर्या बादशाह जिन मस्त फ़क़ीर जी संगत मां सिराए सावण ख़ान खे अलॻि जेको आहे सो घुरायो पोइ पाण जेको आहे सो ॿुधाइनि था अम्मा साईं ॿुधाईंदी ॾाॾी ॿुधाईंदी बाबा साईं ॿुधाईंदो त सिराए सावण ख़ान खे पी साईं सूर्या बादशाह घुराए उहो छा गणक बंगले ते घुरायो या दरगाह गणक बंगले ते घुरायो ऐं उनखे चई त हाणे तूं फ़र्क़ु तरीक़े में मस्तानी जेको तरीक़ो आहे मस्त फ़क़ीर जो उन में तूं अलॻि मुख हूंदे ऐं तुंहिंजी संगत में जेके बि माण्हू अचणु चाहिनि हिन तरीक़े मां उहे तुंहिंजी संगत में हूंदा उन में निज़ामानी बि हुआ उन में जेको आहे सो ख़ासकेली बि हुआ उन में जेको सो मरी बि हुआ उन में पहिरीं हिंगोरा फ़क़ीर बि हुआ हिंगोरा फ़क़ीर उहे बि सिराई जे तरीक़े में हुआ इहो जेको पी साईं हुकुम कयो त अम्मा साईं ऐं ॾाढी ॿुधाईंदियूं त सिराए सावण ख़ान अर्ज़ु कयो क़िबला साईं हीउ जेको असांजो उस्तादाणो घराणो आहे असांजा उस्ताद आहिनि मस्त फ़क़ीर साईं वारा जा जेके शहीद मोहम्मद यूसुफ वारा मस्त फ़क़ीर ही असांजो उस्ताद ई घराणो आहे ऐं असां जेको आहे सो उन वाड़ी जा माण्हू आहियूं ऐं असीं उन वाड़ी खां धार कीअं था थी सघूं पोइ ॾाढी साईं ॿुधाईंदी हुई ऐं बाबा बि ॿुधाईंदो त पी साईं सूर्या बादशाह जोश ऐं जलाल में अची चयो त कंहिंजी वाड़ी कान्हे वाड़ी जो मालिक मां पाण आहियां मुंहिंजी वाड़ी आहे ॿिए कंहिंजी वाड़ी कोन्हे छाजी वाड़ी आहे कंहिंजी इन करे मूं तोखे मुक़ररु कयो आहे त तूं मुख हूंदे ऐं तूं जेको आहे सो हाणे जेका अंग्रेज़ जे ख़िलाफ़ु जेका तहरीक हलंदी जेका मूवमेंट हलंदी जेका जदोजहद कंदासूं उन में तूं अॻियां हूंदे पोइ नाना साईं चयो पिया साईं आउं ज़मीदार माण्हू गर्मी कोन सां ऐं राति जो जेको आहे सो थधि में चवां थो त ॿाहिरि जेको आहे सो खट रखी सुम्हां हीउ ॾुखिया टाइम मूंखां न भॼणु थींदो न ॿिए पासे का शइ थींदी मूंखे तव्हां बुख बि करियो था सॼो सिस्टम ऐं कीअं संभाले ऐं हलाईंदुसि पोइ पाण फरमायूं त फ़क़ीर तूं कुझु कोन कंदे तोखे मूं मुक़ररु कयो आहे तोसां गॾु आऊं हूंदुसि माना जॾहिं पी साईं इहो जेको आहे हुकुम फरमायो को फ़क़ीर जेको नालो सिराए सावण ख़ान हुन क़बूल कयो जेको मालिक जो हुकुम उन ॾींहुं खां इहो सन माना 1939 इहो 39 जो चयो माना सन आहे माना 39 40 जो सन आहे जो गणक बंगले ते गाज़ी इन तरीक़े में पोइ उन में जेको आहे सो हिन तरीक़े में सिराई जे तरीक़े में पहिरीं तक़रीबन सागड़ जा निज़ामानी ख़ासि करे सभई उन में अची विया उन खां पोइ मरी जेके आहिनि इहे जेके मरीन जा ॻोठ आहिनि तक़रीबन उन में महकाणी बि अची था वञनि इहे ॿिया मरी अची था वञनि इहे सभु हुआ सिर्फ़ु घाराइनि खां सवाइ घाराई जेके मरी हुआ उनजो जेको पाड़ो आहे उहो मस्तु फ़क़ीर जी संगत
बाक़ी तक़रीबन जेके आहिनि कुझु माकाणियुनि जा घर जेके आहिनि उहे बि मस्तु फ़क़ीर जे तरीक़े में रहिया। बाक़ी तक़रीबन वरी कुझु माकाणियुनि में कुझु जेके हिते असां गॾु जा मरी आहिनि इहे गुलाम कारे वारा, अहमद खान वारा, यूसुफ वारा, हिननि जा ॻोठ इहे बि निज़ामानी तरीक़े में हुआ। उनखां पोइ ख़ासि करे सभु हुआ उनखां सिरेवाल जेके सजनि था इहे बि निज़ामानी जो पाड़ो आहे। इलाही बख़्श सिरेवाल जो पाड़ो आहे। इहे मंगरिया आहिनि। मंगरिया तक़रीबन जेके सांगड़ वारा मंगरिया जेके पुराणा मोची सॾिबा हुआ, जी जी जी, गुलू मोची वारा, बख़्श मोची वारा, उन्हनि जो पाड़ो इहे सभु जेके उन में हुआ। उनखां पोइ जेको आहे सो नारे जा मरी आहिनि, उहे नारे जा मरी उहे बि जेके हिन तरीक़े में हुआ। ॿियूं बि इलाही जेके से क़ौमूं जेके चंडड़ आहिनि उहे असांजी माना उहो संगत सिराई जे तरीक़े में आहिनि। लिगारी आहिनि उहे असांजे तरीक़े में आहिनि, माना टंडे अलियार में रहनि था लिगारी, उहे बि असांजे हिन तरीक़े में। ऐं हे लाड़ वारा जेके लाड़ वारा जेके लिगारी आहिनि उन में हिकिड़ा असांजे तरीक़े में आहिनि, हिकिड़ा जेके आहिनि उहे लाड़ तरीक़े में आहिनि। त उते केहर ख़ान लिगारी जो ॻोठु आहे ऐं उनजो जेको ख़ानदान आहे उहो सिराई जे तरीक़े में ॼाणाईंदो आहे। माना इहे सभई माण्हू हिंगोरा बि हाणे भला आई सवेल ताईं ॻाल्हि कई त पोइ पीसी सरदार जी जेका या का तहरीक शुरू करे थो गाज़ी तहरीक घणो बंगले ते सॾाई, पोइ तव्हां चओ त उन पंहिंजो केटी में बि पीसी मुखनि खे सॾायो, त उहो मुखनि खे सॾाइण वारो ऐं तहरीक खे ज़ोर जेको वठिजे थो उन में जेको किरदारु रहियो थो थोरो उनखे वाज़े कयो। हाणे ॿ जेके आहिनि से उहे माना वाक़िया मिलनि था जेके मुखनि खे सभिनी खे पीसे घुरायो आहे। जी, हिकिड़ो दफ़ो केटी पागारा में सभिनी मुखनि खे पीसे सरदार सॾायो, ॿियो दफ़ो घणनि बंगले ते पीसे सरदार सभिनी मुखनि खे सॾायो। केटी में जेको सॾायो हो उन में जेको असांखे बाबा साईं ॿुधाईंदो हो, असांजी ॾाॾी साईं ॿुधाईंदी, चाचा वारा वालदा हाजाणी वॾी वारा उहे ॿुधाईंदा त उते इसराई सावण खां ॿिया सभई मुख बि हुआ। फ़र्क़ु सालिम सभई तरीक़नि जा मुख हुआ। पीसे चयो त हिन अंग्रेज़ नासारे खे हिन ख़िते मां करे कढिणो आहे ऐं अलाह कारण ख़ुदा कारण हिन सां जंग करबी। ऐं उन में जेको आहे सो बाक़ी फ़क़ीर ख़ामोश रहिया। उते वरियाम फ़क़ीर वॾो जेको शहीद हो उन चयो कि ॿिया साईं हीउ मामिलो जेको ॿुधियो आहे, पाण चयो तव्हां हिन ॻाल्हि खे नथा सम्झो, मूं जेको चयो उहो जेको सो चई छॾियो। पोइ फ़क़ीर वापसि मोटी आया, पर फ़क़ीर वरियाम जो इहो हो। ॿाहिरि फ़क़ीरनि ॿियनि चयो त पीसे जे अॻियां तव्हां इहा ॻाल्हि कई आहे, चई त मुंहिंजे पंहिंजे सिर जी ख़ैरु आहे, असीं सभु पीसे सरदार जे क़बीले ऐं ख़ुदि पीसे जी ज़ात मुबारक जेका सां तकलीफ़ थींदी दरगाह हुज़ूर जो ख़ैरु हुजे। दरगाह हुज़ूर जो ख़ैरु हुजे। वरी ॿियो दफ़ो घणंग मंगले ते पीसे सरदार वरी मुखनि खे जेको छॾायो। हाणे बाक़ाइदे पाण जेको आहे सो चवनि था त हिकिड़ो किताबु हिकिड़ा पना रखी जेके से वेठा हुआ, उन में जेका सा हुआ शायदि अहिड़ी मेन सुप्रीम टीम ते जोड़ियऊं जिते उन्हनि जा नाला पे लिखियऊं। ऐं उन में अमा साईं ॿुधाए थी त मां पाण उन में जेको हिकिड़ो दफ़ो मौजूदु हुअसि, सिर्फ़ु इहा जेके हाणे घणो गाज़ियुनि जी जेका चूंड थिए थी उन खां अॻु में माना जेको ख़लीफ़नि खे घुराइण खां अॻु में सिराई खे पीसे घुरायो। जी जी, हा, उते अमा साईं चए थी आऊं माना जेका थोरो भले ॾाढा ॻाल्हायो। आऊं कच्छ ते हुअसि, हा, त अंदरि पीसे सरदार वटि जॾहिं आऊं वञी वेठसि माना बाबा साईं चयो भई सिराई सावण खान जॾहिं वेठो आऊं उते वेठसि त पीसे सरदार जो उहो मंज़रु मूंखे चिटो यादि आहे। त पीसे जे अॻियां मुंहिंजो पीउ जेको आहे सो पट ते गोॾा भञी वेही रहियो, अदब सां गोॾा भञी वेठो हो। कंध में जेको आहे सो जीगारो विझिबो ईअं जेको आहे सो चादर हुई, अजरक हुई वेही ऐं हथ दॿिजा जेके ॿधी साम्हूं जेको आहे सो हेठि कंध करे बीठा हुआ। पाण कुझु फरमायो अथई, मूंखे लफ़्ज़नि जी चई यादगिरी कान्हे पाण छा पे फरमायूं, पर का कापी को पनो का पैर साम्हूं रखियलु हुई। ऐं नंढड़ी मूं ज़ियारत कई पे त मुंहिंजे बाबा साईं जे माना उन वक़्त में जेब में किथे बि का बि जेका शइ हुई अॻे नज़र जीअं रखंदा हुआ सभु शयूं जेके जॻहि पेश कयूं, सभु शयूं ईअं जेको पेश कयईं त उते इलाही शयूं थियूं। ऐं नंढड़ी हुअसि त मूं जेको ॾिठा पिया सिका, हिकिड़ो त पीसे खे ज़ियारत कई त नंढो ॿार जीअं ॾिसंदो आहे, चए थी मूंखे चिटो यादि आहे त मूं कोशिशि पे कई त इहो को और ते रिढ़ी अचे त आउं हिकिड़ो सिको ॾेखारे उहो खणा, पर मूंखे चई यादि आहे त पीसे जलाल में को अची वियो कुझु चई पे। पाण जेको आहे सो बाबा साईं जेको आहे सो उहो माना परेशानी जे आलम में कुझु चई रहियो हो। ऐं ॻाल्हि जेका आहे त वरियाम फ़क़ीरनि जी का अहिड़े मामलनि जी हुई जिते पाण जलाल में थिए चई। ऐं मुंहिंजो पीउ चयो पे उन वक़्त में
नूरो वसाण जेको आहे सो उहो बि आयल हो, उहो बि पर पासे में आयो त पीसे सरदार जेको आहे हुन ॾांहुं हीअं करे निहारियो बि कोन उहो आयो आहे बीठो आहे या न बीठो आहे, चयो अची पीसे कुर्सी ते वेठो हो पाण जेको आहे सो ऐं ॾखण मुंहुं करे साम्हूं कुर्सी ते वेठा हुआ ऐं पोयां जेको सो नूरो अची बीह रहियो ऐं बाबा साईं सिराई सावण खां वेठो, मां बि हुन सां गॾु हुअसि त कुझु पाण फरमाए रहिया पर जोश में हिन में हुआ, पर मूंखे उहो चिटो मंज़र यादि आहे ऐं जज़्बात में पीसे सरदार जिन जेको जज़्बात में ॻाल्हायो पिए त सिर मुबारक जेॾी महिल हीअं खयों थिए त उहे लालियूं जेके चोगे कलंगे जो गुॾियूं पिए उहे बि अॼु मंज़र मूंखे यादि आहे जीअं अखियुनि जे साम्हूं शइ अची वई। उहो मंज़र जॾहिं बि अम्मा साइण ॿुधाईंदी हुई, वाक़िया ॿुधाईंदी हुई, ज़ारो कतार जेका आहे लुड़क अची वई, लुड़क अची वई। हाणे अंग्रेज़ नासारा जे ख़िलाफ़ जंग जोटणी आहे, आम ॻाल्हि त कोन्हे। हाणे भला पोइ गाज़ी तहरीक कीअं थी वधे ऐं उन में कंटेंट शुरूआती जेके गाज़ी भर्ती थिया अम्मा साइण चवे थी त उन खां पोइ जेको नानो ॿुधाईंदो कंहिं शइ ते पाण उथी आया, वरी जेको असां चयूं त हाणे तव्हां भले वञो, पोइ सिराए सावण खां ॿाहिरि उथी आया त पहिरियां बिलावल जी लांडी, बिलावल वसाण लांडी मशहूर हुई, लांडी हुई उते हुई, ॿाहिरियां लांडियूं ॿियनि फ़क़ीरनि जूं, पोइ उते सिराई सावण खान जी बि लांडी हुई, उते अची जेको सो वेठो फ़क़ीर, उते असांजो पुफियूं असांजा ॿिया माइट उन्हनि खे चई त मुंहिंजी नंढड़ी खे जेको खणी वञो, उन वक़्तु में मां साईं चए थी मुंहिंजी एतिरी सम्झ आहे, मूंखे सभु वाक़िया माना चङी तरह यादि आहिनि, त माना सम्झो त 8 सालनि जी या 9 सालनि जी आहियां, मूंखे सभु शयूं इहे यादि आहिनि, पर ॻाल्हि इहा त मूंखे उहे ॻाल्हियूं सम्झ में इहो आयूं पियो त माना कुझु थिए पियो, के वाक़िया थियनि पिया, के शयूं इशू आहिनि जंहिं ते इहे शयूं थियनि पियूं, उते वेठी आहे। उन खां पोइ चई त वरी बि पीसे जो सॾु थियो, पोइ वरी चवे थी त बाबा साईं जॾहिं वरी असांखे ॿुधाईंदो हो, पोइ असांखे इहो ॿुधाईंदो त पीसे असांखे वरी दोबारा घुरायो ख़लीफ़नि खे, उते वरियाम फ़क़ीर जेको आहे सो चयो त किबला वरी इहो साॻियो अर्ज़ु कयो, किबला साईं तव्हांजे सिर जो ख़ैरु हुजे, हवेली दरगाह जो ख़ैरु हुजे, हिन शइ सां पाण पोइ कयूं त फ़क़ीर ही मुंहिंजो चवणु कोन्हे, अची मुंहिंजी जेका खट आहे उनखे कनु ॾेई ॾिसो त उतां आवाज़ु थो अचे, अलहामी आवाज़ु थो अचे, त उथो हिननि जे ख़िलाफ़ु, अंग्रेज़ नसारे जे ख़िलाफ़ु, नसारे जे ख़िलाफ़ु, ऐं ॿार मुड़ुसनि ते ईंदा आहिनि, मुंहिंजे मथां ॿार आयो आहे, ऐं इहो ॿार जेको आहे सो जेको आयो आहे त उहो मूंखे खणणो आहे, इहो निभाइणो आहे ऐं निभाइणो आहे, ॿार ईंदो आहे त उहो पंहिंजे नाले चई त हीउ सबक़ुल्ला, उनखे जेको आहे सो कंधु लोॾे जेको आहे सो उन खां इनकार न कंदो, इहो ॿार खणंदो। इहा जज़्बाती अंदाज़ सां ॿुधाईंदी, हमारे नाना सां ॿुधायो पियो, पोइ फ़क़ीर चयो कि जेकॾहिं पीस अलाह जो हुकुम आहे त असांजा सिर असां सभई हाज़िर आहियूं। उतां जेको आहे सो बाक़ाइदगी सां तहरीक टोलनि जी चई शुरूआति थी, पोइ गाज़ियुनि जा टोलनि जा टोला हिते बि ईंदा हुआ, ऐं केटी में बि चई जेको आहे सो उते फ़क़ीरनि जा थींदा हुआ। पोइ असांजे वॾनि जो इहो हो त सिराई सावण चवंदो हो त उन पासे इन करे जेको सो गाज़ी भर्ती कया विया त उन इलाइक़े जा जेके माण्हू आहिनि उन पसगीदाई जा उहे उते अची गाज़ी भर्ती थियनि, ऐं हिन इलाइक़े जा लाड़ जे पसगीदाई जा उहे गणंग बंगले में अची भर्ती थियनि। इहो जेको आहे सो सॼो जेको आहे सिलसिलो हलियो। उन में कुझु गाज़ी जा नाला वठो, मिसाल जी पंहिंजी संगत जेका अव्हां जी आहे न, इन में जेके शुरूआती तौर ते जीअं पुनू हिंगोर जो नालो थो अचे, ॾिसो हाणे मेन उन में जेको आहे उहो जेको अम्मा साईं ॿुधाईंदी, कुझु फ़क़ीर मीर मोहम्मद बि इंटरव्यू वरिता आहिनि, असांजे वॾनि वटि बि जेके ॻाल्हि हुई उहा 3-4 माण्हुनि जी तमामु घणी ॻाल्हि हुई। उन में असां वटि जेको आहे सो राणे मरी जो राणो मरी, हा राणो मोची, राणो मरी 2 नाला अचनि था, त उन्हनि जा नाला जेके से ॿुधाईंदा हुआ, राणो मोची पे सराई संगत पे, जी जी ठीकु आहे, ऐं राणो मरी इहे बि ॿुधाईंदा हुआ। उन खां पोइ जेको आहे सो पुनू हिंगोरो मेन, उनजो नालो मटू ख़ासकेली, अलाह बचायो ख़ासकेली, इहे नाला वॾा, हा, ऐं मीरो निज़ामाणी, माना ही मेन माण्हू आहे, 5-7 ही मेन माण्हू आहे, जंहिंजे लाइ नानो सिराई ॿुधाईंदो हो त ही मुंहिंजे तरीक़े जा मेन माण्हू आहिनि जेके सभिनी मामलनि खे, ऐं माना ईअं सम्झिजे त हिन तरीक़े जा कमांडर जेके आहिनि उनजो जेको टोलो हो इहो इन्हनि जो हो, पुनू हिंगोरो जो, ऐं मटू ख़ासकेली, मीरो फ़क़ीर, ऐं मरिन में राणो, ऐं इहे 5-6 नाला जेके आहिनि उहे हिननि में हुआ।
पोइ हुन में पोइ होत बि अची थो वञे, नाजू निज़ामाणी बि अची थो वञे, ॿिया बि हुन में अची होत ज़ात जो होत बि निज़ामाणी हो, होत बि आचर निज़ामाणी हो, हा ऐं हुन में जेको आहे सो नाजू निज़ामाणी हो, जंहिंजो नालो हो, पर नाजू करे छॾींदा हुआसीं। पोइ नाजू निज़ामाणी हो, ऐं बख़्श मोची हो, बख़्श मोची बि जेको आहे सो हुन में हो। इहे जेके गाज़ियुनि जा जेके हुआ इहे इसराई जे तरीक़े में इहे हुआ। दोदो कोरी हो, ख़ान मोहम्मद फ़क़ीर संजराणी हो, इमाम बख़्श फ़क़ीर संजराणी हो, शहीद मोहम्मद यूसुफ हो, वरियाम फ़क़ीर हो, सिराज सावण ख़ान पाण हो, सोराब फ़क़ीर राजड़ हो। माना इहे नाला उहे जेको सो अमा साईं ॾाढी ॿुधाईंदी हुई ऐं बाबा साईं ॿुधाईंदा हुआ, जेको नाना चवंदो हो त इहे मेन उहा टीम हुई जेका असां माना गॾिजी वेही ही सभिनी शयुनि ते माना सलाह कंदासीं। मेन माण्हू इहे हुआ, गाज़ियुनि जा अॻुवाण हे हा, हीअ सॼी शइ खे खणी हल। हुन में मोहम्मद फ़क़ीर भेण हो, ॿिया कई नाला बि हिन में अची था वञनि, पर मूंखे जेके यादि नाला अचनि था त इहे माना मेन माण्हू हुआ जिन हिननि शइ पोइ भला इहो तहरीक जो कुझु मुख़्तसर कंदा, इहो तहरीक जो रुख़ अॻिते वधे थो ऐं घणनि बंगले ते बमबार बैठ थिए थी, दरगाह शरीफ़ ते बि थिए थी, पीस सदा सोनी पासा जी गिरफ़्तार थी वञे, पोइ माना हीअ तहरीक अञा पोइ माना ज़ोर पकिड़े थी हिन खां पोइ हाणे उन में ज़ोर पकिड़िजे थो त पोइ जेके वाक़िया उन्हनि की हुन में पहिरियों हुकुम ही थो अचे पीसे जो त मूं जेके गाज़ी कया आहिनि, छो जो अंग्रेज़ जो इहो अंग्रेज़ जे इरादा जॾहिं हीअ सभु शयूं ॾिठियूं त अंग्रेज़ जमायत ते हाज़िरियूं लॻाए छॾियूं। पर रोज़ जी तव्हांजी हाज़िरी हूंदी, माना थाननि ते अची हाज़िरियूं ॾियो। पोइ अञा कैंपुनि में माण्हू बंदि कोन्हनि, अञा घरनि में रहनि था, पर हुकुम इहो हो बाबा सभई अची हाज़िरियूं ॾियो। पोइ पीसे बासा जो जेको आहे सो घणनि बंगले ते फ़क़ीरनि जो हुकुम हो, नालो ॿुधाईंदो हो त असांजो हुकुम हो त तुंहिंजा जेके गाज़ी आहिनि उहे ऐं तूं पाण बि तव्हां जेको आहे हाणे हाज़िरियूं न ॾियो ऐं जेको आहे सो हिकिड़े पासे जेको आहे रुकोश थी वञे। हाणे उन में सरकार जी नाफ़रमानी तहरीक शुरू करे इहा शुरू थी वई। हाणे माना हाज़िरियूं न ॾियो जी जी, ऐं जेके मुख माण्हू आहे उहे सभु निकिरी विया। त नाना साईं बि जेको आहे उहो पोइ निकिरी वियो ॿाहिरि। पोइ घणो अरसो रही पहुचींदा, हाणे मूंखां त भॼण जेको थींदो कोन, न को आउं जेको ॿाहिरि रही सघां। पोइ वरी जो मोटी आयो त हिननि वरी जेको आहे हुनखे नाना साईं खे अंग्रेज़नि गिरफ़्तार करे विहारे छॾियो। पोइ उनजे लाइ त बाबा तूं एतिरा ॾींहं तो हाज़िरी कोन ॾिनी आहे। हाणे जेको आहे सो इन विच में सूर्य बादशाह जो कराची वञणु थिए थो, ऐं इहा जेका असां शइ हले केटी अचे थो, पाण केटी वञनि था, गादी भर्ती कनि था, वरी हिते अचनि था, ऐं इहे सभु शयूं जेके हलनि थियूं। हाणे इन में जेको नाना साईं अच्छा उन में इहो टाइम उहो थो अची वञे 39 जो जॾहिं सूर्य बादशाह खे विलायत खणी था वञनि। हाणे इहो टाइम थो अची वञे। हाणे बाक़ाइदे मुनज़िम को हुकुम बि कोन हो, सिर्फ़ु हो त बाबा रूपोश थी वञो। हाणे अॻियो हुकुम छा आहे, अञा अॻियो हुकुम आयो कोन त पीसे बादशाह खे माना कराची अंग्रेज़नि घुरायो, वापसि पाण मोटी आया। पोइ वरी केटी पघार पाण विया पिए, उतां खां खणी विया, इहो 39 में। हाणे पोइते जेके हीअ गादी आहिनि उनजे लाइ नाना जो इहो चवणु हो त पोइते जेका आहे अञा माना मार्शल कान लॻी आहे, पर पोइते ॿियो हुकुम छा हुजे, हाणे करिणो छा आहे, कहिड़ी जाइ ते हिट करिणो आहे, छा करिणो आहे। पर गाज़ी ख़बर आहे त अंग्रेज़ सां पाण खे जंग करणी आहे, ऐं उहे बि साईं जा हुकुम आहे त बाबा जी तव्हां जेको आहे जेको बि तव्हांजो साथ ॾिए, जेको तव्हां सां हमदर्दी रखे, जेको तव्हां सां वफ़ा करे, उहो तव्हांजो हुर आहे। जेको तव्हां सां गदारी करे, जेको तव्हांखे धोखो ॾिए, तव्हांखे उहो सम्झिजो तव्हां त अंग्रेज़ आहे। माना हिकिड़ी लाइन छिकी, ईअं कोन चवंद मुरीद या न मुरीद, हिंदू या मुस्लमान, जेको बि तव्हां सां वफ़ा करे, जेको तव्हां सां गॾु आहे, उहो तव्हांजो सम्झो हुर आहे। उन सां गॾु खाइणु पीअणु तव्हांखे माना जाइज़ आहे, भले उहो नान मुस्लिम छो न हुजे, पर नामुरीद छो न हुजे, भले दरगाह जो मुरीद। पर जेकॾहिं जेको तव्हां सां वफ़ा न करे, धोखेबाज़ हुजे, मुनाफ़िकी करे, अंग्रेज़नि जी साइड वठे, उनखे तव्हां जेको आहे सो अंग्रेज़ सम्झिजो। इहो वाज़े हुकुम। ॿियो हीअ जेके गाज़ी इन जा मेन वाक़िया कहिड़ा, मिसाल जे तौर ते वरियामाणी तरीक़े सां कमु अलॻि विरहाइणो पियो आहे। अंग्रेज़ सां मुक़ाबिलो करिणो आहे, अंग्रेज़ जी छाड़तनि सां मुक़ाबिलो करिणो आहे। अंग्रेज़ वरी हिते जी ज़ारा इलाइक़े जी फ़ौजियूं हुयूं न, माण्हू हिते जो आहे, दिमाग़ ज़हन हुननि जो हुयो। मिसाल जे तौर ते हीअ जेको नाज़िम और वाक़ियो आहे त वरियामाणी तरीक़े वारा 40 गाज़ी हुआ जिन उन ते हिट कयो। त हीअ जेका संजराणी संगत आहे, इन मझां कहिड़ा हुआ जंहिं कहिड़े अहम वाक़ियनि में शामिलु हुआ। हाणे हुन में तव्हांखे पहिरीं आउं हू शइ पूरी करे वञा त नाना साईं जेको चवे थो त पीसे सूर्य बादशाह त कोन हुआ, विया हलिया, गिरफ़्तार थी विया। माना पोइ हाणे जेके माहौल अहिड़ो हो, आउं बि रुको विश्वस मोटी आयुसि, मूंखे चयो तूं हाज़िरी कोन थोरी मोटी आयो ऐं ॿिया माण्हू तुंहिंजा जेके आहिनि इलाइक़े जा कोन था अचनि। उन में असांजूं ज़मीनूं ॿियूं, उन में माना जेको ज़ब्त हो, उन ते पुलिस वेठल हुई, उन में
जे ॿिनि क़ौमुनि असांजो साथ ॾिनो। हिकिड़ा जेके माली आहिनि सां गॾिजा इन बिरादरी, ऐं ॿिया जेके लोहाणा सॾिजनि था हिंदू जेके लोहाणा आहिनि, माना पुराणा जेके वेठल आहिनि, जेके माना दड़े वारे शहर ते वेठल आहिनि, इन्हनि मां कुझु माण्हू, पर मेन किरदारु जेको हो उहो रहियो माली बिरादरी जो ऐं उनजे मुखियुनि जो। उन मुखी माली जो नालो अचे थो? मुखी किरशन हो, मुखी किरशन, ऐं धनो माली हो, ग़रीब माण्हुनि मां, ऐं मुखियुनि मां मुखी किरशन हो, मुखी प्रेम हो। उन्हनि माण्हुनि जेको आहे सो हिते अची अंग्रेज़नि असांजे जेके ज़ब्त कया, त उन्हनि खे चयो त हीअ ज़मीनूं जेके आहिनि, जेके सिराइन जूं आहिनि, इहे असां वटि 100 साल 99 साल लीज़ ते असां वटि आहिनि, इहे तव्हां कीदा ज़ब्त करियो, इहे असांजूं आहिनि। ऐं उन करे उन्हनि खे बचायो। ॿियो वरी मुंहिंजे पारियां चई शाहिदी ॾियण आया, नानो ॿुधाईंदो हो त बाबा उठ चोरी असांजो हिकिड़ो थी वियो, असां सिराई खे चयो त असांजो उठ असांखे जेको आहे सो ॻोल्हाए ॾे, उन जे पोयां मखी वियो हो इहे 10-15 ॾींहं, इन करे जेको आहे सिराई उन पासे जेको वियल हो। अहिड़े क़िस्म जा ॿिया हुया क्या अचनि था त मेंदू फ़क़ीर, मीरो फ़क़ीर, भटू फ़क़ीर वारा, माना हिते गेहलपुर सॾिजे थी जेका पुलिस लाइन आहे, इन जे पासे में इहो सॼो झंग हो। इन पासे में किथे फ़क़ीर लुकियल आहे, इन जी मानी ॿियो बंदोबस्तु करे जॾहिं धनो माली उन्हनि खे मानी या पहुचाइण वियो पिए फ़क़ीरनि खे, त कंहिं चुगल चयो त बाबा इहो माण्हू फ़क़ीरनि खे मानी जेको पहुचाए थो, इनखे जॾहिं वञी पकड़ियूं त बाबा तूं ॿुधा तूं केॾा पकड़ण लाइ जॾहिं फुरस वई त इहा इतला मुखियुनि खे बि पइजी वई। मुखी देरि कोन कयो, पंहिंजा माण्हू खणी, ऐं उन वक़्त में चवंदा हुआ गाॾी खे मोटर, कार ऐं जीप हिननि खे चवंदा मोटर, मुखियुनि जी का मोटर हुई, का अहिड़ी सवारी उते माण्हू वठी, उहो जेको आहे सो पंहिंजी ज़मीन ते पहुची वियो। ऐं पोइ वरी आयो जेको आहे सो अंग्रेज़ जे ऑफिसरनि वटि, त बाबा हीउ माण्हू असांजो तव्हां छो ॿधो आहे? चई हीअ मानी खणी वञे पियो ऐं ॿुधाए बि कुझु कोन थो। चई तव्हांजे ड्रब खां मिसकिन किथां ॿुधाईंदो, मार ॾींदो। मुंहिंजी वंकार आहे, छेड़ आहे, उते जा माण्हू आहिनि, उन लाइ मानी खणी पियो पियो। पोइ उन में उहो धने माली खे छॾाए आयो हुयो मुखी प्रेम ऐं वॾा, इहा सुपोड़ जेका इहा घटि कोट नवाब जेको उनखे डिस्कस कयूं न। हा भले कोट नवाब जो वाक़ियो या ॿिया इहे उहे माण्हू हुआ, इहे कबीला उहे हुआ बलोचिस्तान जा, जेके उन वक़्तु उते जा ॾोहारी कबीला हुआ। उन्हनि ॾोहारी कबीलनि खे अंग्रेज़नि हिते आंदो 39 में पीसे जे वञण खां पोइ, फ़क़ीरनि जे गिरफ़्तारियुनि खां पोइ, जीअं सिराई सावण खान गिरफ़्तार आहे, सोराब फ़क़ीर गिरफ़्तार थो थिए, ॿिया गिरफ़्तार थियनि था। नानो सिराई सावण खान ॿुधाईंदो हो त पीसे कुझु शयूं असांजे साम्हूं, माना कुझु राज़ जूं शयूं जंहिंमें माल हुजे, मिल्कियत हुजे, काग़ज़ात हुजनि, के नसीहतूं हुजनि, के वसियतूं हुजनि, किथे बि उहे लिकायूं कयूं त मूंखे ऐं सोराब राजड़ खे घुराए उन्हनि जे अॻियां उहे रखणी थिए। पोइ मूं हुन में अर्ज़ु कयो कि साईं मुंहिंजे अॻियां इहे शयूं न रखो, मूंखे जॾहिं गिरफ़्तार कंदा या मार ॾींदा आउं त ॿुधाए छॾींदुसि त हीअ किथे किथे जेके शयूं सादगीअ में इहे ॻाल्हियूं करे वेंदो। हूअं त अलाही ईमान सलामत रखंदो, भलाई थी थिए, चई ॾींदो। हा कि भला मूंखां त इहा बर्दाश्त कान थींदी, महिरबानी करे मुंहिंजे अॻियां न। पाण फरमायो त जेकॾहिं तोखे इहा शइ यादि अचे न, भले ॿुधाए छॾिजे। पोइ नाना साईं ॿुधाईंदो या त हू इरादे जो पको हो ऐं ॻाल्हि हुन ज़ाहिर न थी कई, चवंदो हो त जॾहिं मूंखे तमामु घणी मार ॾींदा हुआ, मूंखे बाहि ते बि जेको आहे टांडनि ते बि सुम्हारींदा, बर्फ़ जे सिरनि ते बि जेको आहे एतिरो थियो। हा हा, कहिड़े जेल में? उहो मुख़्तलिफ़ जेलनि में, हिनखे मीसापुर मोकिलियऊं, सेंट्रल जेल हैदराबाद रखियऊं, ईअं खणी वेंदा हुआ, माना पंहिंजे इलाइक़नि में, पंहिंजे बारीकनि में, पंहिंजे जेको आहे सो उन्हनि इलाइक़नि में। चई उहो तशदुद कंदा हुआ ऐं जेके से फटका आहिनि उन ते ऐं ॾंब ॾींदा हुआ, माना का शइ तपाए पोइ पुठनि ते रखंदा हुआ। पोइ चवंदा हुआ इहे सॼी शइ तव्हां ॿुधायो तहरीक जो मक़सदु छा आहे, ऐं पीसे जा जेके से सामान राज़ पैसो किथे आहे, कहिड़ा कहिड़ा माण्हू हिन जा मेन माण्हू आहिनि, ऐं किथां किथां तव्हां जेको सो हथियार, चयो सॼी शयूं कंदो। पोइ ॻाल्हि इहा जॾहिं मार मूंखे ॾींदा तॾहिं विसरी वेंदी हुई, जॾहिं वरी उछले वेंदा हुआ, पोइ जॾहिं होश ईंदो पोइ चवंदो हुउसि त हाणे ॿुधाईंदुसि, पर वरी जॾहिं अॼु मारींदा मूंखे विसरी वेंदो। बाबा उहो सूर्य बादशाह जो जेको ज़बान सलामत रखियो, छो की इहो वाक़ई त उनखे विसरी वेंदो या पाण इरादतन कोन ॿुधाईंदा हुआ, जेको जमायत जे अॻियां ज़ाहिर शायदि न पिए पिया, पर उन तशदुद में जेके रहिया। पोइ हितां खां ईसापुर जेको आहे सो मोकिले छॾियऊं इंडिया, उते जी हिकिड़ी खोली में रखियऊं। पोइ नाना साईं ॿुधाईंदो त उन खोली में जिते रखियऊं उते मानी जेका खणी ईंदा उहे जेके माना उन खोली जे अंदरि माना हिकिड़ो डॿो ॾींदा त तव्हां जेको आहे सो बैतुल ख़िलाफ़ हिते कयो डॿे में,
ऐं पाणी बि उते रखी वेंदा, उते ई पीअणो आहे। ऐं खाधो जेको खणी ईंदा ऐं उहे भंगी उते जेके हुआ उहे स्वीपर उहे खणी वेंदा, उहे ई असांजे लाइ मानी हथ में खणी ईंदा। ऐं पोइ मानी अहिड़ी खणी ॾींदा ऐं हथ में ॾींदा त मानी जी हथ में खणिजे त उहा किरी पवंदी, उहा टुटी वेंदी, माना खाई कोन सघंदासीं। अहिड़नि ॾींहंनि में, अहिड़ियुनि शक्तियुनि में अकेलो ॾेई हुई पाण अकेलो हिन खे ॿियनि जमायत मां कढी कोली में ईसापुर में रखियऊं, पोइ वरी मुख़्तलिफ़ जेलनि में रखियऊं। पोइ हिकु दफ़ो जेको आहे उहो चवनि था त कंहिं जेल में उहो इंडिया जी हुई या जेको आहे हैदराबाद हुई या सखर हुई किथे, उन में बाक़ी फ़क़ीरनि खे शहीद कयो। पोइ उन्हनि जो इहो हो त सिराई सावण खान खे बि हाणे फांसी ॾियो। पोइ चई जेको आहे उहो नाने खे जॾहिं इहो इरादो कढण जो जेको कयो पिए, पोइ जमात जेको आहे छो त ख़बर पइजी वई हुई इन विच में यूसुफ फ़क़ीर शहीद थी वियो, वरियाम फ़क़ीर खे बि उन्हनि सूली चाढ़े छॾियो। पोइ जमात जेका सा उते एहतजाज कयो ऐं बग़ावत कई, पोइ उते झेड़ो थियो मुख़्तलिफ़ जेलनि में। पोइ उन खां पोइ जेको आहे हू इरादतनि हटी विया त बाबा हिन खे का शइ जॾहिं यादि ई कोन थी अचे, तशदुद कयो आहे, हिन खे इहा ख़बर कान हूंदी, त पोइ पंहिंजे ई चई जमात जे अॻियां चुगिलो आहे जेके उन्हनि खे ॿुधाईंदा बाबा हीअ तव्हांजे अॻियां। पोइ अंग्रेज़ चवंदो बाबा हिन खे ख़बर कोन्हे, माना H.T. लेब्रक जेको आहे। पोइ अम्मा साण ॿुधाए थी हिकिड़ो दफ़ो H.T. लेब्रक जे लाइ मूंखे मुंहिंजी फुफी उन चयो त लेब्रक सांगड़ में आयल आहे ऐं हिते गेहलपुर जे हिते विज़िट करे पियो। हुन अली मोहम्मद हिकिड़ो मुंशी हूंदो, उहो पंजाबी हो या महाजर हो, उहो थोरो जमायत सां हमदर्दी रखंदो हो, माना राशन में थोरो जमायत खे राशन ॾेई छॾणु, का दरख़्वास्त लिखी छॾणु। ऐं पोइ चवंदो हो माण्हुनि सां ॿारनि सां इहा शइ। पोइ इहो चए मूंखे इन करे भाईंदो, मूंखे आउं क़ुर शरीफ़ पढ़ंदी हुअसि, पोइ मूंखे चवंदो तूं क़ुर शरीफ़ जी मूंखे सूरत ॿुधा त तोखे हीअ शइ ॾींदुसि। क़ुर शरीफ़ आउं पढ़ंदी हुअसि, पोइ ॾींदो। पोइ उहो चवंदो त हीअ हुननि जे ख़िलाफ़ु प्रोपेगेंडा आहे, हीअ क़ुर बि पढ़नि था, अलाह जो ज़िक्र बि कनि था, ऐं हीअ हिननि जे ख़िलाफ़ु जेका वावेल आहे। पोइ हुन जे दिलि में हमदर्दी हूंदी हुई। पोइ उन अली मोहम्मद वटि मूंखे चई मुंहिंजी फुफी मोकिलियो, पोइ तूं दरख़्वास्त उनखे लिखी ॾे त मुंहिंजो पीउ जेको तव्हां फलाणे पासे मोकिलियो आहे उनखे उतां कढी लोढ़े में मोकिलियो ऐं उन लोढ़े में मोकिलियो, उन कैम्प में मोकिलियो जिते असांजा ॿिया ॿार बचा आहिनि, असांजो पीउ वापसि असांखे आणे ॾियो। उहा दरख़्वास्त चई अली मोहम्मद मूंखे जेका सा लिखी ॾिनी, आउं वियुसि उहा दरख़्वास्त खणी आउं जेका सा पुलिस लाइन वारे हिन गेहलपुर में वियुसि। उते चई जेको लेब्रक बि ॾिठो पाण ॾिठो, पोइ आयो मूंखे चवंदो इहो आहे ऑफिसर लेब्रक चई ॿाहिरि निकितो, फुल पंहिंजी जॻह सां हुन वर्दी में हो, उते आयो पर सिंधी बि चई ॻाल्हाईंदो, वञी जेको आहे हुनजे पेरनि मां झलियो, मूंखे पने हुजे ॾिनई, मूंखे जेको आहे इशारे सां सॾु कयईं, चई बचा हेॾा अच, चयाऊं ॾिसमें जो चई छा मसइलो आहे तुंहिंजे लाइ हीअ दरख़्वास्त? मूं चयो त साहिबु हीअ दरख़्वास्त आहे मुंहिंजी, ऐं मुंहिंजो बाबा जेको तव्हां ॿाहिरि केॾा मोकिले छॾियो आहे ऐं असां हुन खां सवाइ जेको आहे अकेला आहियूं, तव्हां भले हुनखे आज़ादु न करियो पर हुनखे कैम्प में जेको आहे खणी अचो, हिकिड़ी कैम्प मां ॿी कैम्प में बदिली करियो या जेल मां हेॾा असां ॾे आणियो, अहिड़े क़िस्म जी का दरख़्वास्त हुई। मुंहिंजो हुनखे ॾिनी दरख़्वास्त खईं ऐं हुन पढ़ी दरख़्वास्त, चई पढ़ी चई मन जी छिरक थिए, चई ओ सिराई सावण खान, नालो त वॾो हो न? हा सिराई सावण खान, न न न न न न सिराई सावण खान जेको आहे सो हुनजी बदिली न थींदी, उहो न ईंदो। हू सिराई मूं चयो बाबा साहिबु मुंहिंजे पीउ खे छॾियो हिते असां जेको, चई न बाबा बचा, न बाबा न बचा,